हैदराबाद बोर्ड तरफा फीस में वाद खिलाफ थाने बुलाखान में शागिर्दन ऐं उस्तादनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील शहबाज़ उमरानी जी रिपोर्ट में। थाने बुलाखान में हैदराबाद बोर्ड तरफा गरीब शागिर्दन मथा मुख्तलिफ बहानन से गरीब फीस मुक़रर करण के खिलाफ गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल थाणो बुलाखान के उस्तादन शागिर्दन ऐं सिविल सोसाइटी के माण्हुनि तरफा हैदराबाद बोर्ड इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। स्कूल के उस्तादन शागिर्दन ऐं सिविल सोसाइटी के माण्हुनि मोहम्मद हसीन कास्कली, अब्दुर्रहमान गबोल ऐं राशिद कास्कली की अगवानी में हायर सेकेंडरी स्कूल का मेन रोड ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे हैदराबाद बोर्ड इंतजामिया खिलाफ सख्त नारेबाजी कई। उन मौके स्कूल के उस्तादन शागिर्दन आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त गरीब शागिर्द जे मथा गरीब फ़ियूं मुक़रर कयूं आहिनि। गैर कानूनी मुद्दे में कागज़ जे मुद्दे में इहो सरासर ज़ुल्म आहे, वैसाघाती आहे। असांजे सिंध जे शागिर्दनि सां सरकारी स्कूल के शागिर्दनि सां असां गवर्नमेंट हाई स्कूल जा शागिर्द आहियूं ऐं असां सरकारी स्कूल में पढ़ंदड़ आहियूं ऐं असांजे मथां इहा जेका बोर्ड जे तरफ़ां फीस रखी वई आहे, महिरबानी करे हिनखे माफ़ कयो छो त असांजा पंहिंजा ई माली हालात तमामु ख़राबु लॻा पिया आहिनि ऐं हिननि जी इहा नाइंसाफ़ी आहे। इन्हनि बंदि कयो वञनि छो त असां एॾी फीस अफोर्ड नथा करे सघूं। असां ते इहा फीस रखी वई आहे। हिकु ग़रीब मज़दूर तबिको ॾींहं में 500 रुपया 500 या 600 तारीख़ कमाए थो, उहो किथां इहा फीस भरे सघंदो 3000। त असांजे CM असांजे सिंध CM सां गुज़ारिश आहे ऐं वज़ीर तालीम से गुज़ारिश है असां गरीबन ते या फीस ख़त्म कई वञे। गरीब माण्हू असांजा वालिदैन मज़दूर माण्हू ऐं इहा फीस जेका असांने रखी वई है इहा कैंसिल कई वञे छो त असीं गरीब माण्हू असांजा वालिदैन जेके मज़दूर आहिनि इहो असीं कोन भरे सघंदासीं, इहो बंदि कयो वञे। गैर कानूनी फीसूं जेके आहिनि से मड़ियूं वञनि थियूं, कॾहिं डॉक्यूमेंटेशन चार्जिस जी मद में त कॾहिं इम्तिहानी चार्जिस जी मद में। असां गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं त जॾहिं त गवर्नमेंट जो इहो नारो आहे त तइलीम सभिनी जे लाइ फ्री हुजे, पर उनके बावजूद भी हैदराबाद बोर्ड में वेठल करप्ट माफिया मुख्तलिफ बहानन सां सिंध के शागिर्दन के उन गरीब जेके मिसकिन मारूड़ा उन मुख्तलिफ वक्तन ते तइलीम जा दरवाज़ा बंद करण के चक्कर में लगी पई है। जो असो एहतजाज कोहिस्तान जा उस्ताद कोहिस्तान जा शागिर्द बोर्ड माफिया के खिलाफ़ आहिनि त बोर्ड वारन के तरफा गरीब शागिर्दन के लाए एक नोटिफिकेशन जारी करे जैमें गरीब शागिर्दन का जेके फीसूं उन्हनि घुरियूं आहिनि उनके खिलाफ़ असां ये सरापा एहतजाज आयूं। मुज़ाहिरीन जो चवण हो त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह शागिर्दन के मुफ़्त तालीम ॾियण लाइ समूरियूं फीसूं माफ़ करे छॾियूं हुयूं, पर हैदराबाद बोर्ड वज़ीर आला जे उन हुकुम जे उबतड़ शागिर्दन जे मथां मुख़्तलिफ़ बहाना करे फीसूं वठी रही आहे। कैमरा टीम सां गॾु शहबाज़ उमरानी, आवाज़ टीवी न्यूज़, थाणो बुलाखान।